अहम ख़बर अव्हांखे ॾियूं। PPMPA सरदार खान चांडियो कंबर में 0 पॉइंट जो दौरो करे जाइज़ो वरितो। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे सरदार खान चांडियो चयो त बलूचिस्तान मां ईंदड़ बोर्ड वारी रैलीअ खे मुसलसल रस्तो ॾिनो वञे त जीअं को बि जानी नुक़सान न थिए। हुन चयो त बलूचिस्तान मां ईंदड़ बोर्ड वारी पाणीअ जो ही लंघ आहे ऐं उन जे रस्ते ते पाणी वही रहियो आहे। संदन चवणु हुयो त जबलनि मां ईंदड़ पाणी सबबि काछ जा ॻोठ पाणीअ हेठि अची विया, जिन त को बि जानी नुक़सान न थियो आहे। आगाह कंदा हलूं। PPMPA सरदार खान चांडियो कंबर में 0 पॉइंट जो दौरो करे जाइज़ो वरितो आहे। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे सरदार खान चांडियो चयो त बलूचिस्तान मां ईंदड़ बोर्ड वारी रैलीअ खे मुसलसल रस्तो ॾिनो वञे त जीअं को बि जानी नुक़सान न थिए। हुन चयो त बलूचिस्तान मां ईंदड़ बोर्ड वारे पाणी जो ही लंघो आहे ऐं उन जे रस्ते ते पाणी वही रहियो आहे। संदसि चवणु हो त जबलनि मां ईंदड़ पाणी सबबि काछे जा ॻोठ पाणीअ हेठि अची विया, जॾहिं त को बि जानी नुक़सान न थियो आहे। अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं। PPMPA सरदार खान चांडियो कंबर में 0 पॉइंट जो दौरो करे जाइज़ो वरितो आहे। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे सरदार खान चांडियो चयो त बलूचिस्तान मां ईंदड़ बोर्ड वारी रैलीअ खे मुसलसल रस्तो ॾिनो वञे त जीअं को बि जानी नुक़सान न थिए। Yeah.